अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ हां वली मोहम्मद जारू नज़र वजू था हालानी का अली शेर सुमरो जे हिन रिपोर्ट ते नाज़र हालानी शहर के मेन चौक ते हालानी के मशहूर मोबाइल शॉप उमरान रन कम्युनिकेशन के दुकान जा नामालूम चोर दुकान छा अॻियां ताला तोड़े दुकान में पियल रोक रक़म क़ीमती मोबाइल चोरी करे विया। अहिड़े अमल ख़राब शहरीन दुकानदारन पारां इब्राहिम रिंद ऐं रिंद इतिहाद के अॻवान शाहनवाज़ रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में हालानी में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो वियो त हालानी ऐं आसपास में बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। इहो ॾींहुं ख़ाली नाहे जो चोरी या फुर नथी थिए। कुछ ॾींहं पहिरियां प्रेस क्लब हालानी के खाट हणी प्रेस क्लब मां चोरी करे विया। उन्हनि वधीक चयो त जंहिं शहर जा प्रेस क्लब महफ़ूज़ न हुजनि उते केतिरी बदअमनी हूंदी। मुज़ाहिरीन IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त उमरान रिंद जी थियल चोरी वापसि कराई वञे। ॿी सूरत में शहर में शटर बंद हड़ताल कराई वेंदी।